नादरा पारा इलेक्शन कमीशन तरफा बार फाउंडेशन की कोशिशुनि सां मंगोपी टाउन यूसी 13 इंडस विलेज में नादरा की गाड़ी मौजूद है। शहरिन की सहूलत लाइ NIC कार्ड ऐं वधीक फॉर्म भी ठाहे थी ॾिए। इन ही मौके ते असां सां बार फाउंडेशन जो चेयरमैन सचल वदेव साहब मौजूद है। वधीक गुफ्तगू उन सां कंदासीं। उन्हनि जो छा चवणु आहे? सर, असांजो इहो चवणु आहे त असां चाहियूं था त जेके माण्हू जिते रहनि था उन्हनि जी रजिस्ट्रेशन उते हुजणु खपे। हिते जेके हिन ॻोठ में माण्हू जेके रहनि था उन्हनि जा अक्सर जेके कार्ड आहिनि, एड्रेसिस आहिनि, उहे ॿिए हंधि लॻल आहिनि। असांजी कोशिश इहा आहे ऐं इलेक्शन कमीशन चाहे थो त औरतुनि जा जेके वोट आहिनि उहे तमामु थोरा आहिनि। कराची जहिड़े शहर, इंटरनेशनल शहर आहे, उते औरतुनि जा वोट, हीअ जेका सहूलियत आहे असांखे औरतुनि जे करे मिले थी त जन बि ॿाहिरनि जा, उन्हनि जे घर वारनि जा, उन्हनि जे नियाणियुनि जा ख़ासि तौर कार्ड ठहियल न आहिनि, उहे पहिरीं फुर्सत में पंहिंजा कार्ड ठाराइनि ऐं जिते रहनि था उतां जी मुस्तक़िल एड्रेस कराइनि। हीअ सहूलियत असांखे इलेक्शन कमीशन पारां मिले थी, जेका असां सॼी कराचीअ में फराहम कयूं था। अॼु असां हिते आया आहियूं, अहिड़ी तरीक़े सां ॿियनि इलाइक़नि में बि वञी करे उते कयूं था। ऐं बार फाउंडेशन पारां हर महीने धड़ीबग बिरोही ॻोठ में बि गाॾी अचे थी, उते जेके रहिजी था वञनि माण्हू उहे उते अचनि, उन्हनि जो असां कार्ड ठाराईंदासीं। हीअ सहूलियत पाकिस्तान जे शहरियुनि खे हुकूमत पाकिस्तान पारां मिली रही आहे। उनजो मां सॼे अवाम खे चवां थो, भेणुनि खे, भाइरनि खे, त हिन सहूलियत मां फ़ाइदो वठो, पाण खे रजिस्टर करायो। जेकॾहिं तव्हां रजिस्टर्ड न आहियो त तव्हां हिन मुल्क जा शहरी न आहियो। जंहिं करे तव्हांखे हिन मुल्क जो शहरी थियणो आहे, हिते पाण खे ॻणाइणो पवंदो, पंहिंजो शनाख्ती कार्ड या ॿिया जेके ज़रूरी दस्तावेज़ आहिनि उहे यकीनी तौर पे ठारायो, त उहा अवां जे फ़ाइदे जी ॻाल्हि आहे। महिरबानी मीडिया जी, जिन बार फाउंडेशन जी ख़िदमतुनि खे ॻाल्हाइण जो मौक़ो ॾिनो। सभ खां पहिरियां त तव्हांखे ख़बर आहे, बार फाउंडेशन मुख़्तलिफ़ टाइम में मुख़्तलिफ़ कमनि ते अमल कयो आहे, जंहिंमें एजुकेशन आहे, हेल्थ आहे, रोज़गार आहे, माहौलियात आहे। ईअं ई नादरा जो जेको सहूलियत माण्हू खे ॾियारी वई आहे, इहा हिकिड़ो बहितरीन कमु आहे बार फाउंडेशन जो, जेको शायदि मां नथो सम्झां अॼु तक कहिड़ी का फाउंडेशन कमु कयो हुजे। डोर टू वञी करे माण्हुनि जा मसइला ॿुधण ऐं उन्हनि खे फिल फोर हल करणु, इहो जो क्रेडिट जेको आहे बार फाउंडेशन खे वञे थो, जेको इंतिहाई ॾींहुं राति स्ट्रगल करे थो त जीअं माण्हुनि खे जेतिरो थी सघे बार फाउंडेशन रिलीफ ॾियारे सघे। जंहिंमें नादरा जा NIC शनाख्ती कार्ड आहिनि, बेफार्म आहिनि, जंहिंजा वोट दाख़िल न आहिनि उनजा वोट दाख़िल कराइण, यानी कि माण्हुनि खे शहरी हुकूक ॾियारण जे लाइ बार फाउंडेशन पंहिंजो किरदारु अदा करे रही आहे। मां जस्ट ॾियां थो बार फाउंडेशन खे, जिन पंहिंजो ॾींहुं राति हिकु करे अवाम जी सहूलियत लाइ, अवाम जी ख़िदमत लाइ कोशिश करे रही आहे। ये चंद बार फाउंडेशन कम करे पियो, तमामु बहितरीन कम पई करे ऐं इलेक्शन कमीशन पाकिस्तान जेको इहा असांखे सहूलियत फराहम करे रहियो आहे ऐं बार फाउंडेशन असांजा ॾाढा शुक्रगुज़ार आहियूं। थोराइता आहियूं बार फाउंडेशन वारनि जा, सचल वदो साहब जा, जंहिं इलेक्शन कमीशन वारनि जे तरफ़ां असांखे नादरा वारनि जी गाॾी मुहैया कई आहे। इंडस टाउन में जेके असांजा मिसकिन मारूअड़ आहे, हितां जा काफ़ी हिननि जा मसइला हल थिया आहिनि। कंहिंजा बेफाम जा या NIC ठाराया अथनि, या नंढड़नि जी तालीम जा मसइला हुया, या लोकेशन जो मसइलो हुयो, हितां जो वोट अंदराज न पियो थिए, असांजो उहो वोट बि अंदराज करे सघूं था। ऐं काफ़ी मिसकिन मारूअड़नि जा मसइला हल थिया आहिनि ऐं असां तमामु घणा थोराइता आहियूं बार फाउंडेशन वारनि जा, जिन असांखे गाॾी मुहैया करे ॾिनी आहे। इलेक्शन कमीशन वारनि जा, नादरा वारनि जा असां तमामु घणा थोराइता आहियूं, जिन गाॾी मुहैया कई ऐं असांजे माण्हुनि जो काफ़ी फ़ाइदो थियो आहे। हिन मां जो बेफाम बि ठाराए सघनि था ऐं NIC पंहिंजूं ठाराए सघनि था, लोकेशन हितां जी चेंज कराए सघनि था। जीअं इंडस टाउन जा रहवासी जेके आहिनि त इंडस जे ई नाले सां हुननि जो लोकेशन ठही आहे, कार्ड ठहिया आहिनि ऐं तमामु घणा थोराइता। वॾा उन भाइरनि जा थोरा आहियूं ऐं ख़ुशगुज़ार आहियूं जो असांखे जिन हमदर्दी करे हीअ गाॾी मोकिली आहे। अलाह उन ख़ुशि करे, हुनजे बचनि खे अलाह खे ख़ुशि करे। असां वॾी हमदर्दी खे माशा अल्लाह असांजे कार्ड जूं जेके एड्रेसूं उहे चेंज थियनि थियूं, तब्दील थियनि थियूं ऐं असांजे ॻोठ जा मसइला हल कनि। असां उन में वरी बि अॻियां इंशाअल्लाह उमेद रखूं था, असांखे यादगिरी न विसारींदा। असां त हमेशह मदद रहंदा। असां मारूड़ा माण्हू आहियूं ऐं सिंधी माण्हू, जो सिंधी जी मदद कई वञे अलाह मदद कंदो। अलाह असां शुक्रगुज़ार आहियूं बार फाउंडेशन जे चेयरमैन मोहम्मद सचल वदो साहब जा, उनजी टीम सॼी, ऐं इलेक्शन कमीशन पाकिस्तान जा, जन इंडस विलेज जे अंदरि हिकिड़ो सिंधी ॻोठ आहे, तमामु क़दीमी ॻोठ आहे। उनजे अंदरि जेको आहे नादरा जी गाॾी ॾिनी आहे असांखे, असां दरख़्वास्त ॾिनी आहे, उन क़बूल पई आहे असांजी। असां कोशिशि कंदासीं, उन्हनि खे दरख़्वास्त ॿीहर ॾींदासीं इदारे खे, इलेक्शन कमीशन पाकिस्तान खे ऐं बार फाउंडेशन खे। असांखे गाॾी हिकिड़े ॾींहं जे लाइ न, पर असांखे घटि में हफ़्ते जे लाइ खपे।
तक़रीबन असांजा हिते 1000 घर आहे ऐं उन्हनि जूं एड्रेसूं जेके आहिनि उहे पोइ ज़िलनि जूं लाड़काणो थियो, दादू थियो, सखर थियो। असां उन्हनि खे इहो चवंदासीं तमामु बहितरीनु कमु आहे, तमामु इहो भलो कमु आहे जो माण्हुनि खे पंहिंजी मालिकी जो हक़ थो मिले। जेके हितां जी एड्रेसूं थी वेंदियूं, हितां जा कार्ड थींदा त हे सन ऑफ साइल आहिनि, धरती जा वारसा आहिनि, हुननि खे अथॉरिटी मिली वेंदी, असां हितां जा रहाकू आहियूं। उहो असां लाइ वॾो मसइलो आहे जेको हींअर इलेक्शन कमीशन पाकिस्तान असांजो हल कयो आहे। असां हुन जा शुक्रगुज़ार आहियूं। असां चवंदासीं अञा बि असांखे मज़ीद हीअ गाॾी ॾिनी वञे त जीअं असां जेको आहे माण्हू सभिनि जूं एड्रेसूं मुकमल कराए सघूं ऐं हू पंहिंजे वोट जो हक़ इस्तेमालु करे सघनि। कराची जे शहर में, पंहिंजे जेको आहे सिंध जे गादी जे शहर में पंहिंजो हक़ इस्तेमालु करे सघनि ऐं पंहिंजा धरती जा ई वारसनि जेके उनखे पंहिंजी मुकमल एड्रेस कराची जी मिली वञे।